अस्सलाम वालेकुम नाज़रीन। डिबेट में भली कार माया जी मेज़बान सामा वाह प्रोग्राम में गुफ्तगू कंदासीं ईरान ऐं अमरीका जे विच में MOU साइन थियण खां पोइ जेके वर्किंग ग्रुप्स तश्कील ॾिना विया हुआ उन जी मीटिंग जेका आहे उहा हिन वक़्त ताईं न थी सघी आहे। ईरान जो इन सिलसिले में चवणु आहे त असां बाज़ाब्ता तौर ते हिन वक़्तु अमरीका सां ॻाल्हियूं न पिया कयूं, पर दोहा जेको ईरानी वफ़द आयल आहे उनजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त MOU जेके शिकूं आहिनि छा उन ते अमल दरामद थिए पियो या न, उन जो जाइज़ो वठण लाइ ईरानी वफ़द दोहा आयल आहे। इन खां अलावा नाज़रीन अमरीका हिन वक़्तु ॻाल्हियुनि जी दावा बि करे पियो ऐं मुस्तक़िल उन्हनि दावाउनि जी ख़िलाफ़ बि वञे पियो ऐं हिन वक़्तु अमरीका परेशान आहे त ईरान सां जेके मामला हलंदड़ आहिनि उनखे कहिड़े तरीक़े सां ॿीहर ट्रैक ते आणिजे, छो त MOU साइन थियण खां पोइ ॿिन्हिनि मुल्कनि जा हिक ॿिए ते हमला शुरू थिया ऐं दुनिया इहो ई तसवुरु कयो त छा शायदि ही ॿई मुल्क ॿीहर वापसि जंग जी कैफ़ियत में वापसि वञी रहिया आहिनि। इन खां अलावा अहम पेशरफ़ थी आहे ओमान आबराए हुर्मुज़ में जेके गुज़रंदड़ जहाज़ आहिनि उनखां ट्रांज़िट फ़ीस वठण जी मुखालफ़त कई आहे। ओवरऑल ईरान अमरीका जी सूरत हाल ते गुफ़्तगू कंदासीं। प्रोग्राम जे ॿिए हिसे में अॼु इस्लामाबाद में पाणी बाबति इंटरनेशनल कॉन्फ्रेंस थी आहे, जंहिंमें नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार समेत वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शिरकत कई। उन्हनि ख़िताब कयो ऐं पाणी बाबति जेका पाकिस्तान जी पॉलिसी आहे उनखे वाज़े लफ़्ज़नि में डिस्कस कयो वियो आहे। उनखे बि प्रोग्राम जे ॿिए हिसे में शामिलु कंदासीं। गुफ़्तगू लाइ स्टूडियो में गॾु मूंसां मौजूदु आहिनि फ़ारूक मोरई साहब, जॾहिं त ईरान ऐं अमरीका जे मामले ते ॻाल्हाइण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि अगूणा सफ़ीर आहिनि आलम बिरोही साहब ऐं सीनियर सहाफ़ी शकील नाइज असां सां फ़ोन कॉल ते गॾु हूंदा। टिनी महिमाननि खे भली कार चवंदसि। आलम बिरोही साहब, शुरूआति तव्हां खां। अमरीका ऐं ईरान जे विच में MOU साइन थियो, तव्हां जीअं ॾिठो 4 वर्किंग ग्रुप्स तश्कील ॾिना विया, उनखां पोइ ॿिन्हिनि मुल्कनि जा हिक ॿिए ते हमला शुरू थी विया। हिन वक़्तु दोहा में वफ़द जी सतह ते ॻाल्हियुनि जी ॻाल्हि हलंदड़ आहे, तोड़े जो ईरान इन जी तरदीद कई आहे ऐं अमरीका जीअं हमेशह ॻाल्हियुनि खे जेको बज़ाहिर महसूसु कंदो आहे त ईरान सां जेके हिन जा मामला आहिनि उहे सभु अमरीका जी शर्तुनि तहत ई थी रहियो आहे। त तव्हां इन MOU खां पोइ जेका हिन वक़्तु सूरत आहे ॿिन्हिनि मुल्कनि जे विच में उनखे कीअं पिया ॾिसो? ॾिसो, पहिरीं इहा ॻाल्हि आहे त ठीकु आहे, ऑन टॉप ऑफ MOU जेको आहे सो मसइलो जेको आहे त पहिरियों फौरन असां जेको आहे स्टेट ऑफ हुर्मुज़ खे खोलींदासीं ऐं अमेरिका जेको आहे सो पंहिंजो ब्लॉकेड जेको ईरानी सीपो थियो उनखे ख़तमु कंदो। ठीकु आहे, इहो जेको आहे प्रायोरिटी ते उन्हनि इन जेके रखियो त ग्लोबल जेको इकोनॉमी आहे उहो ॾाढो मुतासिर पियो थिए, उनजो प्रेशर हो ॾाढो अमेरिका जे मथां प्रेसिडेंट ट्रम्प जे मथां त इहो कहिड़े बि नमूने सां छो त हुनजा इलाही जेके उन्हनि जो बि तेल सॼो जेको आहे हितां ई थो वञे ऐं बाक़ी ग्लोबल इकोनॉमी खे जेको सप्लाई थिए थो उनजो त 25% आहे ई आहे। सो इन जे करे हिनजो प्रेशर ॾाढो हुयो। पर मां तव्हांजे प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿुधायो त जेको आहे सो रेवोल्यूशनरी जेके गार्ड्स आहिनि उहे जेको आहे हिन जो स्टेट ऑफ हुर्मुज़ जो कंट्रोल फुल्ली कंप्लीटली फौरन जेको आहे सो हवाले करण खां ॾहिराईंदा, हिदिकनि हूंदा, कीॿाईंदा हूंदा। इन जे करे त उन खां बाद उन्हनि वटि को लीवरेज रहे ई कोन थो। हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां ॾिसो त ईरान वटि हिकिड़ो ई लीवरेज हो जेको स्टेट ऑफ हुर्मुज़ जो आहे ऐं उनखे हुननि बंदि करे वेठो। उनजे करे उनखे प्रेशर हुयो ऐं इलाही जे तरफ़ां बि मिडिल ईस्ट जा सभु जेके तेल ऐं गैस जा जेके बि एक्सपोर्ट हो उहो मुतासिर पियो थिए। वरी जेको आहे सो आलमी लेवल ते बि जेको आहे तेल जी कमी पई थिए, तेल जी तरसील घटि थी वई। हाणे इन जे करे त रेवोल्यूशनरी गार्ड्स चाहींदा थे आस्ते आस्ते खोलनि, पहिरियों हिकु लेन खोलनि ऐं जेको आहे सो उन्हनि जो सिक्योरिटी जे लिहाज़ सां उन्हनि खे स्क्वाड कनि ऐं उतां जेको आहे उनखे कढनि। हिननि जो कहिड़े नमूने सां कंट्रोल या से उनजे मथां रहे ऐं जेकॾहिं हे फौरन टपड़ खणी ॿाहिरि निकिरी विया ऐं उनखे खोले छॾियो त ॿीहर उन्हनि खे बंदि करण में शायदि उन्हनि खे काफ़ी टाइम लॻी वञे या वक़्तु लॻी वञे, छो त उन्हनि खे रेजिस्टेंस बि अमेरिका जो हूंदो, उनजे तरफ़ां बि जेको आहे सो कोशिशि इहा हूंदी कि बंदि न करे सघनि। सो इन जे करे मां चयो त हे ईरान अॻ में ई जेके पासदारान इनकलाब हुया उन्हनि इहो चयो, इहो ख़दशो ज़ाहिर कयो हो हिननि
जी त जेकॾहिं असां फौरन हिनखे खोले छॾियो त पोइ असां वटि लीवरेज कहिड़ो बिल्कुलु रहंदो। सो इन जे करे शायदि ॿिन्ही तरफ़नि में पोइ ग़लतफ़हमियूं पैदा थी थियूं आहिनि। इन जे करे रेवोल्यूशनरी गार्ड्स जो पंहिंजो हिकिड़ो नुक़्ते नज़र आहे ऐं अमेरिका जो इहो आहे त फौरन तव्हां खोलियो ऐं जेको आहे सो तव्हां बिल्कुलु पंहिंजो अमल दख़ल हितां ख़तमु करे हलिया वञो। ऐं ॿिए नंबर ते जेको आहे सो टोल जो त ज़िक्र कोन्हे को, बाक़ी MOU में जेको आहे सो उहो आहे त बाद में हिकिड़ो प्रोटोकॉल ॾिसंदा जेको हिनखे रेगुलराइज़ या जेको मैरीन ट्रैफिक आहे उनखे रेगुलर करण जे लाइ, उनखे रेगुलेट करण जे लाइ हे जेको आहे सो हिकिड़ो प्रोटोकॉल या हिकिड़ो फ्रेमवर्क ठाहियो वेंदो जंहिंमें हे जेको आहे सो मैरीन जेके सर्विसिस ॾींदा उनजे लाइ फीस हे वठंदा, पंहिंजो उनजी चार्जिस कंदा आहे। उन में क्लियरली लिखियलु आहे इहो। पोइ हाणे इहो तव्हां जेकॾहिं टोल जो नालो ॾेई उनखे रिजेक्ट हाणे कयो था त उहो थी नथो सघे। टास्क खां पोइ तव्हां उनखे ईरानियुनि खे कन्विंस करिणो पवंदो छो त हिन में मां सम्झां थो त हाणे ओमान बि शामिल आहे छो त ओमान ऐं ईरान जे विच में हिकिड़ी कमेटी ठहियल आहे जेको उहो इन ते कमु करे रहिया आहिनि त फ्रेमवर्क कहिड़े सूरत सां थिए जो असांखे मैरीन सर्विस जे लाइ जेको आहे सो असां चार्जिस वठी सघूं ऐं इनखे जेको आहे सो असां कंट्रोल करे सघूं। इहो त शायदि आहे ओमान जो हिकिड़े क़िस्म जो या त ओनरशिप उन ते ईरान जो आहे हे सम्झंदा इहे, पर हिन वक़्तु ताईं जेको आहे सो स्टेट ऑफ हॉर्मुज़ जेको आहे सो इंटरनेशनल वाटर पाथ हुयो, पाथवे हुयो ऐं उन ते जेको आहे सो टोल जी ज़रूरत न हुई। इंटरनेशनल लॉ जे तहत उहो कवर पियो थिए। इन जे करे जेको आहे सो अमेरिकन या यूरोपियन या जेके बि कंट्रीज़ ॿिया आहिनि उहे चाहिनि था या इवन गल्फ जा चाहिनि था त हे जीअं पहिरियों हुयो त ईअं हुजणु खपे ऐं इन ते जेको आहे सो पीस वीस या हो या ईरान जेको आहे सो उन्हनि ते ठाहियो आहे माता स्टेट ऑफ हॉर्मुज़ समथिंग अथॉरिटी और हे हो। इन जे करे इन ते जेको आहे सो हिननि जो इख़्तिलाफ़ात पैदा था थियनि ऐं ग़लतफ़हमी थिए थी। पोइ उहे जहाज़ ते हमिलो कयूं उन्हनि वरी टिट पार टेट पारो उन्हनि हमिलो कयो इन ते, इन जे करे बदमज़गी पैदा थी। अच्छा सर, जेको इनरिच्ड यूरेनियम आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल थींदी ज़रूरु ऐं ज़रूरी न आहे त इहो सॼो मामिलो 60 ॾींहंनि जे अंदरि ई कंहिं हतमी फ़ैसिले ते अचे। यूरेनियम जे हवाले सां इनरिच्ड यूरेनियम जो जेको मामिलो आहे उन जो तव्हांखे छा थो लॻे मुस्तक़बिल में कहिड़ो हल अमेरिका ऐं ईरान गॾियल तौर ते कढंदा? ॾिसो न, पहिरीं ॻाल्हि आहे त यूरेनियम जे बारे में हे क्लियर आहिनि त असां जेको आहे वेपन ठाहिण जे लाइ जेको आहे कॾहिं बि हुनखे इस्तेमालु न कंदासीं। ईरानी जेके लीडर्स आहिनि दे आर क्लियर अबाउट इट, उन्हनि चयो आहे ऐं उन्हनि जेको आहे सो पंहिंजे सुप्रीम लीडर जो फतवा बि वापसि न आहे वरितो। इन जे करे जेको आहे सो मां नथो सम्झां त ईरानी लीडर्स विल गो फॉर न्यूक्लियर वेपन हुनजे लाइ जेको कोन ईंदा। बाक़ी रही ॻाल्हि हाणे हुन ते त इहो जेको तव्हां वटि पियो आहे उनखे कहिड़े नमूने सां डाइल्यूट करे उनखे जेको आहे सो वेपन ग्रेड खणो। सम्झो उनखे डाइल्यूट करण जो मतिलबु इहो आहे त उहो जेको आहे वेपन डेवलप करण जे लाइ इस्तेमालु न थी सघे। त इन जो को तरीक़ो कढंदा ऐं जेको आहे सो हुनखे छा कंदा, कहिड़े नमूने सां कंदा। पहिरियों अमेरिकन जो ज़ोर हो त असां कंदासीं, असां इवन उहो तस्वीर ॾिसींदा, पर उहो त हाणे वक़्तु ॻाल्हियूं ख़तमु थी वियूं। हाणे जेको आहे सो जेको कुझु थींदो ईरानी जे पंहिंजे मर्ज़ी सां थींदो। हुन में थर्ड कंट्री खे इन्वॉल्व कनि या न कनि उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे, पर या त इंटरनेशनल एटमिक एनर्जी कमीशन जे थ्रू थी सघे थो उनखे इन्वॉल्व कनि। पर हिन वक़्तु ईरानी जेको आहे उनखे दावत उन्हनि न ॾिनी आहे पंहिंजे मुल्क में अचण जे लाइ। तंहिंजो मतिलबु त ईरानियुनि जे ज़हन में कुझु ॿियो आहे। बाक़ी रही ॻाल्हि त ईरानी पंहिंजे इन हक़ ते जेको आहे सो ज़ोर ॾींदा त जीअं असांखे UN चार्टर में बि इजाज़त आहे, इंटरनेशनल लॉ में बि इजाज़त आहे, असां जेको आहे सो इनखे इनरिच करे पीसफुल पर्पज़ जे लाइ इस्तेमालु करे सघूं था। प्रोग्राम उन खां असां पंहिंजे हक़ खां अच्छा सर, हिन वक़्तु तव्हां जीअं ॾिठो त मार्को रूबियो साहिबु मिडिल ईस्ट जे दौरे ते आयल हुआ ऐं नार जे मुल्कनि सां उन्हनि मुलाक़ात कई सरबराहनि सां ऐं ओवरऑल जेको MOU साइन थियो आहे उन ते
एतमाद में वठण जी कोशिशि कई वई। तोड़े जो हिन जंग जे अंदरि जेका सिक्योरिटी पर्पज़ लाइ जेके बेसिस हुयूं उते उन्हनि को ख़ातिर ख़्वाह उनजो को असरु न रहियो हिन जंग जे अंदरि। त मिडल ईस्ट जे दौरे खे तव्हां कीअं पिया ॾिसो? मार्को रूबियो साहिबु कहिड़ी एजेंडा तहत वियो ऐं छो त बज़ाहिर का अहिड़ी स्टेटमेंट अञा ताईं साम्हूं कोन आई आहे, पर तव्हां छा था सम्झो त मार्को रूबियो साहिबु कहिड़नि मामलनि ते उन्हनि खे ख़ातिर ख़्वाह यकीन ॾियारियो हूंदो ऐं मुस्तक़बिल में MOU जेको साइन थियो आहे ईरान जे हवाले सां उन ते बि जेके तहफ़ुज़ात आहिनि नार जा उन ते कीअं उन्हनि खे यकीन ॾियारियो हूंदो ऐं अमरीकी बेसिस हुजण ऐं उन जे फ़ाइदनि बाबति छा ॻाल्हि ॿोल थी हूंदी? ॾिसो, हाणे पहिरीं ॻाल्हि इहा त हिन दौरे जो मतिलबु जेको आहे सो दौरो थियो छो। पहिरीं ॻाल्हि इहा त कोई MOU जीअं साइन थियो हुन खां बाद तव्हां मिडल ईस्ट अचो था पिया, पोइ पंहिंजे अलाइज सां मिलो था त तव्हां पहिरियों तव्हां कुवैत ऐं बहरैन ऐं इहे जेके मुतासिर थिया आहिनि वधीक UAE हिननि सां मिलो था ऐं पोइ जेको आहे सो तमामु कोशिशि करे गल्फ कंट्रीज़ जेके स्टेट्स आहिनि उन्हनि जे हिकिड़े क़िस्म जो मीटिंग बि घुरायो था ऐं हुन ते जेको आहे सो असल ॻाल्हि इहा आहे त अमेरिकन्स खे एहसासु थियो आहे त ईरानी जंग में जेको आहे ईरान हिकिड़े ताक़त जी मथे आयो आहे ऐं जेको आहे हुनजो असरु पॉलिटिकल ऐं स्ट्रेटेजिक जेको इम्पैक्ट आहे उहो जेको आहे सो ख़लीजी ममालिक ते जेको आहे सो कंट्री खे ज़रूरु आयो आहे ऐं इन जे करे हुननि खे इहो बि थियो त थी सघे थो हीउ रीजन जेको आहे सो आहिस्ते आहिस्ते यानी जेको आहे सो रेत वांगुरु असांजे हथां जेको आहे निकिरंदो वञे। सो इन जे करे हिननि जेको रखियो त उन्हनि खे रीएश्योर करण जे लाइ त तव्हांजे लाइ हिफ़ाज़त जे लाइ तव्हांजी सिक्योरिटी जे लाइ अमेरिका बिल्कुलु ऐं जेको आहे सो अमेरिका तव्हां सां गॾु बीहंदो ऐं हुन ते गल्फ स्टेट्स खे केतिरो हिन यकीन ॾियारियो उन्हनि जो कॉन्फिडेंस केतिरो वधियो आहे केतिरो न आहे वधियो मूंखे नथो सम्झे त हुनजो को हेॾो इम्पैक्ट पियो हूंदो हिन ते जेको आहे एतिरो असरु पियो हूंदो छो त हिननि पूरे जंग में ॾिठो त अमेरिकन जी मौजूदगी या उन्हनि जा अॾा हिन जे लाइ नुक़सानदेह थिया पर फ़ाइदेमंद न थिया या जेको ख़ातिर ख़्वाह जेको आहे सो वाध न थियो या उन्हनि में इज़ाफ़ो न थियो इन जे करे सभु उन्हनि जे साम्हूं ॻाल्हि क्लियर आहे पर अमेरिकन्स कोशिशि ज़रूरु कंदा त हिन खिते खे पंहिंजे जेको आहे असरु रसूख़ में रखनि कहिड़े बि सूरत में उहो एतिरो जल्दी जेको आहे खणी निकिरी न वेंदा जीअं ईरानी चवनि था पिया त निकिरो ऐं उनखे अञा टाइम लॻंदो। अमेरिका जेको आहे पावर टू रेकन विद इन जे करे असल मक़सदु इहो हुयो त हिननि पंहिंजे अलाइज खे रीएश्योर करणो आहे त बिल्कुलु। सर, इसराइल जे हवाले सां अमरीकी पॉलिसी तव्हांखे लॻे थो त हिन जंग खां पोइ उन में का तब्दीली ईंदी? तोड़े जो मिड टर्म इलेक्शन्स बि आहिनि ऐं अक्टूबर में इसराइल जे अंदरि बि चूंडूं आहिनि। तव्हांखे छा थो लॻे त हिन जंग जे मंज़रनामे खां पोइ जेको पोस्ट सिनेरियो आहे दुनिया जो उन में इसराइल जो जेको किरदारु आहे अमरीका जे लाइ या अमरीका जो जेको किरदारु आहे इसराइल लाइ उन्हनि में का तब्दीली ईंदी? ॾिसो, मां पहिरीं ॻाल्हि ॿुधायां त अमेरिकन्स विल नेवर अलाउ इसराइल टू सिंक। इसराइल ते जॾहिं बि मुश्किल वक़्तु ईंदो जॾहिं बि हुन ते जेको सिक्योरिटी मामिलो ईंदो या हुनजे वजूद खे ख़तरो थींदो त अमेरिकन इंटरवेन ज़रूरु कंदा। उहे इसराइल खे ख़तमु थियणु कोन ॾींदा। इसराइल खे जेको आहे सो हमेशह जेको आहे सो हुनजो सपोर्ट जे लाइ उहो अमेरिकन थींदा पर जेकॾहिं उहो अमेरिकन्स खे तंग कंदो या अमेरिकन जी पॉलिसी जे ख़िलाफ़ु वेंदो त लाज़िम उन्हनि खे प्रेशर बि आणींदा। उहो मां पंहिंजे हिकिड़े आर्टिकल में लिखियो आहे त हुन में केतिरी मां आइदन हारवार्ड खां वठी जेको आहे सो बिल क्लिंटन ताईं ॾिठो त कीअं हुननि इसराइली प्राइम मिनिस्टर ते प्रेशर विधो या उन्हनि खे धमकी ॾिनी कॾहिं हुननि जो F-16 बंदि करे छॾियो कॾहिं हुननि जो जेको आहे $10 बिलियन जो सिक्योरिटी लोन जे लाइ उहो बंदि करे छॾियो। मतिलबु उन प्रेशर हाणे इवन ट्रम्प बि जेको आहे त हिनखे धमकी त हिनखे चई घटि वधि चलायूं पर सवाल इहो आहे त उहो अमेरिकन जेको आहे कॾहिं बि न चाहींदा जेको आहे सो
यानी जेकॾहिं काथे इसराइल ॿुॾंदो हुजे थो ज़रूरु अचे उनखे पुलो ॾेई ॿाहिरि कढण जी कोशिशि ज़रूरु। सही। फारूक साहब, तव्हां कीअं पिया ॾिसो ईरान ऐं अमेरिका जे MOU खां पोइ हिन वक़्तु JD वेंस जेके नाइब सदर आहिनि अमरीकियन, उन्हनि जो हिन मामले ते काफ़ी हिकिड़ा संजीदा बयान बि उन्हनि जा साम्हूं अचनि था, पर ॿिए पासे अगरि ॾिसूं त ट्रम्प काबीना जे अंदरि मार्को रूबियो साहब थोरो सख़्तु लहजो रखे थो इन सॼनि मामलनि ते, त तव्हां इन्हनि शयुनि खे कीअं पिया ॾिसो? छा असली जेका हिकमत अमली आहे उहा ॿिन्हिनि मां तव्हांखे छा थो लॻे त कंहिं वटि आहे, ऐं सही जेको डिलीवर ट्रम्प साहब जो जेको हुकुम आहे उहो केरु थो करे ॿिन्हिनि मां? महिरबानी। असल में ॻाल्हि इहा आहे त जेको नायब सदर JD वेंस ऐं जेको वज़ीर ख़ारजा मार्को रूबियो आहे, इहे मुतवक़ जानशीन आहिनि सदर ट्रम्प जा, ऐं हू पंहिंजी कारकर्दगी ॾेखारण जे लाइ पंहिंजा बयान ॾियनि पिया, जंहिंमें कुझु इख़्तिलाफ़ी बयान बि आहिनि। ऐं उन्हनि इख़्तिलाफ़ी बयान में जेको JD वेंस जेको आहे चए थो जेको ईरान सां जेको मुआइदो थियो आहे उहो बहितरीन तरीक़े सां हले पियो ऐं सुठी पेशरफ़ थिए पई, ऐं हुन जेको आहे इसराइल ते जेको आहे छंड पटी आहे त भई तूं हिकिड़ो नंढड़ो मुल्क आहीं ऐं इहे जंगी कारवायूं करे कंहिं बि जेको आहे सो वॾे इन ते जेको आहे सो मसइले ते क़ाबू तूं पाए नथो सघीं। त ॿिए पासे जेको मार्को रूबियो आहे उन जेको आहे सो ईरान जी जेका इन मुआइदे जे बारे में जेको आहे चयो, जेके अरब नार मुल्क आहिनि उन्हनि खे चयो त जेको आहे सो तव्हां फ़िक्र न कयो, असां तव्हांजे मफ़ादात जो तहफ़ुज़ कंदासीं, ऐं आबनाए हुरमज़ जेको आहे जेको आहे उहा कंहिंजी मिल्कियत कान्हे का, ऐं उनखे जेको आहे बग़ैर कंहिं फीस जे जेको आहे सो असांजो इहो आहे त ख़ाली हलणु खपे। ऐं हिन इहो बि चयो त भई जेको आहे सो इहे जेके पंहिंजो इसराइल जेको हमला पियो करे लबनान ते, उहो हिज़बुल्लाह जे करे पियो करे, हिज़बुल्लाह जे चवण ते जेको आहे अमल जे हमले खां पोइ जवाबी कार्रवाई आई आहे। ऐं हिन जेको आहे इन ॻाल्हि ते जेको आहे जेके ॿिन्ही जा इख़्तिलाफ़ी बयान आहिनि, जंहिं ते जेको आहे सो जेको तज्ज़ियो कयो मुबसिर जेके हुआ या तज्ज़ियाकार हुआ त भई जेको आहे सो ट्रम्प इंतिज़ामिया जा जेके अहम उहिदेदार आहिनि पाण में उन्हनि जा इख़्तिलाफ़ आहिनि इन मुआइदे ते। इन ते वाइट हाउस जेको आहे तर्जमान चयो आहे त भई को बि जेको इख़्तिलाफ़ कोन्हे को, इहो हिकिड़ो जेको आहे सो ॿिन्ही जेको आहे लीडरनि जा बयान आहिनि, ऐं असां सदर ट्रम्प जो बयानु आख़िरी बयानु हूंदो। तो इन में तव्हां इहो बि त ॾिसो त भई जेको आहे सो उन खां अलावा जेको पंहिंजो आबनाए हुरमज़ जे सिलसिले में जेको आहे सो ईरान पंहिंजे इन ते क़ाइमु आहे ट्रांज़िट फीस ते, जॾहिं त जेको आहे सो ओमान जेको आहे सो उहो नथो, उहो जेको आहे चए थो त भई जेको आहे सो असां जेको उते जेके सर्विस जेका आहे या जेको उते पंहिंजो समुंड में जेकॾहिं असां कंहिंजी मतिलबु कंहिंखे रस्तो ॾींदासीं या समुंड खे सफ़ाई कंदासीं या जेको आहे को कंहिं मसइलो थींदो, को इमरजेंसी थींदी, उनजी फीस त मां जे लाइ त करे सघे थो, लेकिन ट्रांज़िट फीस जे असां हक़ में न आहियूं। शकील नाइक साहब, तव्हां कीअं पिया ॾिसो ओमान जे हिन फ़ैसिले खे? तोड़े जो ईरान इन शिक जे अंदरि हिकिड़ी इहा बि शिक हुई त हू 60 ॾींहंनि खां पोइ का बि हिकमत अमली अख़्तियार करे सघे थो टूवर्ड्स आबनाए हुरमुज़, उते को सिस्टम का अहिड़ो इंतज़ाम ओमान सां मिली करे ठही सघे थो, पर ओमान जे इन मुखालफ़त खे तव्हां कीअं पिया ॾिसो? ॾिसो, जॾहिं अब्बास इराक़ची पाकिस्तान जो दौरो कयो, वरी ओमान वञी, वरी पाकिस्तान आयो, वरी रूस वियो, त इहो ईरान जो पैगाम हो सिधी रीत ओमान खे कन्विंस करण लाइ त जीअं त जेका स्विस नेयर आहे उन जी बि मिस्र जेको आहे उहो वठंदो आहे टूल टैक्स, बिल्कुलु असीं वठूं था ऐं असीं ॿई गॾिजी उनजी हिसेदारी कंदासीं। ठीकु आहे, सिक्योरिटी ईरान जी हूंदी या जेको बि बैलिस्टिक मिसाइल या ॿियो कुझु जेका हूंदी निगरानी कंदी, पर तव्हांखे बि पंहिंजो हिसो मिलंदो। पर ओमान इहा सूरत हाल थी त इहो करण सां ॾुघे अरसे लाइ ओमान जा ॿियनि मुल्कनि सां तालुक बि ख़राब थी सघनि था, उनजे जेको तेल जो विकिरो आहे उन ते बि हुनखे फ़र्क़ु पइजी सघे थो, इन करे इहा कई आहे। जेसिताईं आबनाए हुरमुज़ जी ॻाल्हि आहे त रूस हिकु तमामु वॾो बयानु ॾिनो आहे। रूस चयो आहे त हीअ ईरान जे लाइ ईअं आहे ॼण त ईरान खां एटमी बम फुरणु बराबरि आहे, त माना रूस या चीन अणसिधी तरह उनखे आबनाए हुरमुज़ में ईरान जी मालिकी खे तस्लीम कयो आहे। हाणे उनजी कंडीशन कहिड़ी पिया था ठाहिनि, छाकाणि त ईरान इन आबनाए हुरमुज़ में खे हथियार तौरु इन करे बि रखणु थो चाहे, छाकाणि त ईरान खे ख़बर आहे त हिन ख़िते में इहो जेको ओचिता हमला या इहो जेको अगराई या इहा दहशतगर्दी इसराइल जारी रखंदो, उन करे जेकॾहिं ईरान मोट खाधी त उनखे ॿीहर अॻिते वधणु मुश्किल थींदो। उन करे भले 60 ॾींहंनि जो मुआइदो थियो आहे, पर आबनाए हुरमुज़ जे क़रीब ईरान पंहिंजी जेके फ़ौज आहे या उनजा मिसाइल आहिनि उहे सभु उते उन जा जेके मौजूदु आहिनि, उहे अलर्ट आहिनि
ऐं इहो हिन ख़िते में जटादार अमन तॾहिं थींदो जॾहिं इसराइल खे मुकमिल तौर ते ख़ामोश करायो वेंदो ऐं इसराइल तव्हां ॾिसो न इसराइल गज़ा खे मुकमिल तबाह करे छॾियो। तव्हां ॾिसो त उन गज़ा जा जेके पुरमन शहरी हुया फ़लस्तीनी उन्हनि कंहिंखे पथर बि कोन हयो, बंदूक या गोली या ॿी त परे जी ॻाल्हि आहे, पर सॼी दुनिया ॾिठो त इसराइल जी इन जारियत ते सभिनी ख़ामोशी इख़्तियार कई। तो हाणे इसराइल जॾहिं ॾिठो आहे त ईरान खां जवाबु मिले थो तो थोरो ईरान खां पासीरो थी करे या उन खां थोरो परे थी करे हाणे लबनान सां गॾोगॾु हाणे हू शाम ते बि हमला करे पियो ऐं इहो शाम खे मैसेज ॾिए पियो त असांजे लाइ इस्तेमालु थियो, जे नथा थियो त ईअं जीअं गज़ा जो असरु थियो तव्हांजो बि ईअं थींदो। हाणे जॾहिं हिन खिते में इसराइल जी जारियत जारी रहंदी, उन जा हमला जारी रहंदा त पोइ इहे त सभु ईरान जा प्रॉक्सी चओ, उन जा हामी सम्झो, उन्हनि जा पॉकेट सम्झो, उहा आहिनि त ईरान उन्हनि पंहिंजे प्रॉक्सीज़ खे या उन्हनि पंहिंजे हामियुनि खे ईअं कीअं थो अकेलो छॾे सघे, छाकाणि त लेबनान हुजे या यमन हुजे, इन ॿिन्ही मुल्कनि खुली रीत ईरान जी हिमायत कई आहे ऐं उन्हनि वाज़े कयो आहे भली छा बि थिए जेकॾहिं जंग वधंदी त असीं ईरान सां गॾु बीहंदासीं ऐं इसराइल अमेरिका ते हमला कंदासीं। ऐं दुनिया ॾिठो जेका 40 ॾींहं जी जंग हुई त उन में बिल्कुलु होसी बाग़ी बि आया ऐं लेबनान जा जेके हिज़बुल्लाह आहे उहा बि आई। त हाणे ईरान पंहिंजे उन्हनि इत्यादियुनि खे कीअं थो छॾे सघे, उहो न छॾे सघंदो, त उन करे आबनाए हुर्म जो मसइलो उन महिल हल थी सघे थो जॾहिं दुनिया ख़ासि करे अमेरिका इन ॻाल्हि खे यकीनी बणाए त इसराइल अॻिते कंहिं सां बि जारियत न कंदो, इसराइल ते बि का जारियत न थींदी। जे इसराइल इन ॻाल्हि खे मञी वियो त आबनाए हुर्म जो मसइलो हल थींदो, न त ईरान कंहिं न कंहिं फॉर्मेट में आबनाए हुर्म जे क़रीब बिल्कुलु रहंदो। जी नाज़रीन, प्रोग्राम में गुफ्तगू जो सिलसिलो जारी आहे। ब्रेक जो हिते मुख़्तसिर वक़्तु थियो आहे। ब्रेक खां पोइ इस्लामाबाद अंदरि इंटरनेशनल जेका वाटर कॉन्फ्रेंस थी आहे उन ते गुफ्तगू कंदासीं ऐं प्रोग्राम में आलम रोही साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां गुफ्तगू में शामिल रहिया। नाज़रीन, प्रोग्राम में वठूं था मुख़्तसिर ब्रेक, असां सां गॾु रहिजो। नाज़ी डिबेट में तव्हांखे चऊं था अकबर उबेर भलीकार ऐं प्रोग्राम जे हिन हिसे में गुफ्तगू कंदासीं। इस्लामाबाद में अॼु इंटरनेशनल वाटर कॉन्फ्रेंस थी आहे जंहिंमें वफ़ाक़ी वज़ीरनि शिरकत कई, नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार बि शिरकत कई ऐं उते पाणी मामलनि ते बहस थियो ऐं सिंध तास मुआहदे जे हवाले सां जेके पाकिस्तान जा ख़दशा ऐं तहफ़ुज़ात आहिनि उन्हनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई हुई। पाणी जा आलमी माहिर बि उते मौजूदु हुआ। इन हवाले सां गुफ्तगू कयूं पिया। हिन वक़्तु असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि वाटर एक्सपर्ट आहिनि हसन अब्बास साहब, उन्होंने असांखे जॉइन कयो आहे। हसन साहब, बहुत शुक्रिया आपने हमें वक्त दिया। उनके अलावा इस्लामाबाद खां ब्यूरो चीफ सदाम हुसैन बस असां फ़ोन कॉल ते मौजूदु रहंदा। सदाम, तव्हांखे बि भलीकार चऊं था प्रोग्राम में। अब हसन साहब, शुरुआत आपसे, कैसे आप देख रहे हैं सिंतास एग्रीमेंट 1960 में हुआ, उसके बाद इस वक्त भारत जो है वो रन ऑफ द रिवर मंसूबों के तहत कश्मीर में जो पानी का ज़ख़ीरा जो कर रहा है, या इस मंसूबों को आप एज अ वाटर एक्सपर्ट किस तरह देख रहे हैं? देखिए, ये मैं तो इस सिंध तास मुआहदे को शुरू से लेके आज तक, जब से ये मुआहदा इसकी नेगोशिएशन शुरू हुई उस वक्त से लेके आज तक अगर मैं देखूं जी, इसने ना सिर्फ ये कि पाकिस्तान को नुकसान पहुंचाया है बल्कि इसने तो दुनिया के एनवायरमेंटल सिस्टम को पामाल किया है, इसने ह्यूमन राइट्स को वायलेट किया है और इसने जो दुनिया के जितने उस वक्त से लेके आज तक के इंटरनेशनल वाटर कन्वेंशंस बने हैं, प्रैक्टिस बनी हैं, नॉर्म्स बने हैं, उन सबको इसने पामाल किया है। इस मुआहदे की शुरुआत ही ऐसे होती है कि एक बहुत ही घिनौना इकदाम किया जाता है इंडिया की तरफ से कि वो आपकी नहरों का पानी सिविलियन पॉपुलेशन का बंद कर देता है और बंद करके वो बुलंदो बांग ऐलान करता है कि मैं ये पूरे दरिया भी बंद कर दूंगा, तो मगरबी दरियाओं से अपना पानी लेके आओ, अब ये दरिया मेरे हो गए हैं, मैं तुम्हें इसमें पानी नहीं दूंगा। ये इकदाम जो इंडिया ने किया, ये उस वक्त जिनीवा कन्वेंशन के हिसाब से वॉर क्राइम था। आप पॉलिटिकल और मिलिट्री एट्रोसिटीज के चक्कर में सिविलियंस का पानी नहीं रोक सकते
और इन्होंने प्रैक्टिकली रोका, यानी वॉर क्राइम कमिट हुआ। हमारा काम था हम उसी वक्त इंटरनेशनल क्रिमिनल कोर्ट में जाते, लेकिन उस वक्त के हालात क्या थे, पाकिस्तान नया नया बना था, क्या कर सकते थे क्या नहीं कर सकते थे, क्या मजबूरियां थी, वो तो उस जमाने के लोग ही बेहतर जानते होंगे जो उस वक्त ये हालात फेस कर रहे थे। लेकिन इसकी इब्तिदा एक वॉर क्राइम से हुई, ठीक। और वो वॉर क्राइम वेंट अनपनिश्ड। दूसरी चीज, उस वक्त से लेके आज तक हमेशा कहा जाता है कि जब आपने कोई बड़ा मंसूबा बनाना हो तो आप स्टेक होल्डर्स को इन्वॉल्व करें। ये मुआहदा, इसमें कहा गया कि तमाम स्टेक होल्डर्स एक तरफ हो जाएं। ये मुआहदा और इसका जो भी हल है ये सिर्फ और सिर्फ इंजीनियर और बैंकर्स बैठ के निकालेंगे। फाइनेंसर्स और इंजीनियर्स ने बैठ के निकाला, और इसमें बाकी तमाम स्टेक होल्डर्स को यकसर नजरअंदाज किया गया, बल्कि उनको दूर किया गया इससे। इंडस वाटर ट्रीटी के दौरान जो डॉक्यूमेंटेशन हुई, जो मिनट्स लिखे गए, जो मीटिंग लिखी गई, उनके ऊपर सीक्रेट की मोहर लगती थी। आज भी बाबडा के आर्काइव्स में आप चले जाएं, वो तमाम नेगोशिएशन सीक्रेट की मोहरों के साथ आज भी अलमारियों में बंद है, अभी तक डिक्लासिफाई नहीं हुई वो चीजें। किससे सीक्रेट था? आप कहते हैं जी आपका सबसे बड़ा दुश्मन भारत है, भारत के लोग तो कॉन्फ्रेंसेस में आके बैठते थे, मीटिंग्स में बैठते थे। अगर उनसे सीक्रेट नहीं था, बाकी जो गैर ममालिक के लोग थे, इंडिया, वो अमेरिका के लोग थे, बरतानिया के लोग थे, इटली के, जर्मनी के, जो इन मीटिंग में बैठते होते थे, उनसे भी सीक्रेट नहीं था। तो सीक्रेट किससे था? वो स्टेक होल्डर्स से इसको सीक्रेट बनाया गया था, और ये अभी तक सीक्रेसी में चल रही है ट्रीटी। ठीक। इसके बारे में फिर गलत बयानियां बनाया गया। 12 साल के बाद एक ट्रीटी साइन होती है, और उस ट्रीटी में क्या साइन होता है उसको मैं उस पहले दिन पे ले जाता हूं जिस दिन नहरें बंद हुई थी। इंडिया ने कहा कि ये 3 दरिया मैं ले लूंगा, इनको मैं मुकम्मल बंद करूंगा, और तुम अपना बंदोबस्त वेस्टर्न रिवर से लिंक कैनाल बना के करो। ट्रीटी एग्जैक्टली इसी चीज के ऊपर साइन। इंडिया 1 इंच भी पीछे नहीं हटता अपने 1948 वाले वॉर क्राइम से। ट्रीटी उसको उसके वॉर क्राइम का जो है ना वो सिला देती है, इस तरह से कि वो सब कुछ उसको मिल जाता है। उसको वो तीनों दरिया भी मिल जाते हैं, और पाकिस्तान को क्या मिलता है कि जी वेस्टर्न रिवर से आप लिंक कैनाल बना के लें और अपने ईस्टर्न रिवर चलाएं। फिर इन 12 साल में आपने क्या गेन किया? 12 साल के बाद इंडिया को वो भी मिल जाता है जो उसने 1948 में नहीं मांगा था। उसने नहीं कहा था कि मैंने वेस्टर्न रिवर्स के बीच में हाइड्रो पावर, रन ऑफ द रिवर के प्रोजेक्ट बनाने हैं। जी बिल्कुल। उसको ये इजाजत भी मिल जाती है कि जी हाँ, अब हाँ आप जितने मर्जी, कोई नंबर के ऊपर कैद नहीं है, जिधर जगह मिलती है, जिस साइज का हाइड्रो पावर प्रोजेक्ट वो बनाना चाहते हैं वो बना सकते हैं। हाँ, थोड़ी बहुत रद्दोबदल वो उन्होंने कहा कि आप नहीं करेंगे जी, लेवल इतना होगा तो अंडरस्टूड्स इतना होगा तो फलानी चीज इतनी होगी तो गेट का साइज ये होगा वो होगा। वो थोड़ी बहुत रिस्ट्रिक्शन जरूर हैं, लेकिन जो वेस्टर्न रिवर्स हैं उनके बीच में वैसे ही स्टीप स्लोप वाली नैरो वैलीज हैं जिनके बीच में सिग्निफिकेंटली बड़ी स्टोरेज बन ही नहीं सकती, ज्योग्राफी अलाउ नहीं करती। उन दरियाओं को मोड़ा नहीं जा सकता क्योंकि वो माउंटेन्स हैं। जिन दरियाओं को मोड़ा जा सकता था, जितने जितने दरियाओं को जहां जहां पे मोड़ा जा सकता था, वो सबकी इजाजत मिल गई। इस ट्रीटी ने तो उस जमाने के इंटरनेशनल कवानीन की धज्जियां उड़ा दी। उस जमाने से लेके इस जमाने तक कोई दरिया मुकम्मल तौर पे अपर राइपेरियन ने बंद नहीं किया लोअर राइपेरियन के ऊपर। ऐसा अगर कोई करता तो इंटरनेशनल कवानीन की खिलाफ वर्जी करता था। इंडिया ने 3 दरिया बंद किए और ट्रीटी ने उसको लेजिटिमाइज कर दिया। दुनिया की कोई ट्रीटी उस वक्त से लेके आज तक ऐसी नहीं लिखी गई जिसमें इजाजत दी गई वो अपर राइपेरियन को कि वो लोअर राइपेरियन के ऊपर गलाजत फेंके, पोल्यूट करे उसके पानियों को। इंडस रिवर ट्रीटी के बारे में भी ये एक यूनिक चीज है कि इसने इंडिया को 4 गंदे नाले जिनका ट्रीटी में नाम लिखा हुआ है वो फेंकने की इजाजत दे दी। उसमें क्या फेंकेंगे कोई कैद नहीं, कितना फेंकेंगे कोई कैद नहीं। और पाकिस्तान के बारे में लिखा गया कि पाकिस्तान इन नालों का वो हिस्सा जो पाकिस्तान की सरजमीन पे चलेगा, पाकिस्तान एज ए पब्लिक सर्विस उनको मेंटेन करेगा कि कहीं ऐसा ना हो कि उसके बीच में कोई रुकावट आए तो उसका पानी वापस रुक के इंडिया में चला जाए।
وہ بھی ہم نے لے لیا. اچھا سر، جس طرح آپ نے حوالہ دیا تاریخ کا اور اس معاہدے کے حوالے سے، جو اس میں ٹیکنیکلٹیز جو فالٹ ہیں اس کے اندر، تو اب دنیا بدل گئی ہے، پاکستان کے حالات بدل گئے ہیں، انوائرمنٹل کنڈیشن بدل چکی ہے، زمینی جو حقائق تھے اس وقت اور آج کے حقائق مختلف ہیں. تو کیا کوئی ایسی پاسبلٹیز ہے کہ دنیا کے جو طاقتور ممالک ہیں، پاکستان کا دنیا کے اندر ایک امیج بھی ڈیفرنٹ ہے اب، تو کیا وہ مل کے اس کو ری شیپ یا ری ڈیزائن کیا جا سکتا ہے اس معاہدے کو، جس میں دونوں ممالک بھی ایگری ہوں اور اس میں روس یا چائنا یا امریکہ مداخلت کر کے اس کو ری ڈیزائن کیا جا سکتا ہو؟ دیکھیں جی، جو بھی ری ڈیزائننگ کرنی ہے نا، اس کے لیے آپ کو سب سے پہلے روس، امریکہ، برطانیہ، چین، ان لوگوں کی مدد سے پہلے سب سے پہلے جو آپ کو چیز چاہیے وہ آپ کو اپنا اسٹرینتھ آف کریکٹر چاہیے. انڈس واٹر ٹریٹی جو ہے وہ صرف ہمارا ڈپلومیٹک اور نیگوشیٹنگ فیلئر نہیں ہے، انڈس واٹر ٹریٹی ہمارا کریکٹر فیلئر بھی ہے. اور آج جو ارباب اختیار ڈیسیژن میکنگ پوزیشن میں بیٹھے ہوئے ہیں، ان کے اوپر ایک بہت بڑا جو ہے وہ ذمہ داری عائد ہوتی ہے کہ وہ کیا کریں کہ وہ جو پولیوشن پچھلے 60 سال سے ہم نے لی ہے اس کو بند کریں. یہ ان کی مورل ذمہ داری ہے کہ وہ اب اس سے اس ملک کو نکالیں، اس سے آزاد کریں، نہ کہ وہ اس چیز کا پرچار کریں کہ جی ہم نے اب بھی وہ پولیوشن منوان اسی طرح سے لینی ہے اور اگلے 65 سال بھی ہماری جو نسلوں کی نسلیں ہیں وہ وہی گند کھا کے بڑی ہوں گی. آپ کبھی جا کے تو دیکھیں ادھر ساؤتھ پنجاب میں حالت کیا ہے. کبھی جائے نا ادھر سے کوئی سلیمان کی ہیڈ ورکس کے اوپر جائے، اس کے پیچھے جو بڑی سی جھیل بنتی ہے اس کو کھڑے ہو کے دیکھے، جس کا دوسرا سرا انڈیا کو جا کے لگتا ہے. ادھر سے گندا نالا آتا ہے، قصور نالا، جو سیدھا اس جھیل میں گرتا ہے. دوسرا ادھر سے سلیم شاہ ڈرین آتا ہے، وہ بھی اسی جھیل میں گرتا ہے. اور پھر اس جھیل کے بیچ میں سے آپ کا بیراج نکلتا ہے جو آپ کی کینالز نکالتا ہے، جو پورے ادھر اریگیٹڈ ایریاز کے بیچ میں جو ہے وہ لوگوں کا ڈرنکنگ واٹر بھی وہی ہے، گراؤنڈ واٹر بھی وہی ہے، اور فصل کو دینے والا پانی بھی وہی ہے. اس گند میں جو اس کے بیچ میں انڈیا کی طرف سے آتا ہے اس میں کیا کچھ نہیں ہے. شمشان گھاٹ کی جو ہے وہ راکھ سے لے کے ہیومن ویسٹ تک، فضلے تک، جانوروں کا فضلہ، ایگریکلچر ویسٹ، ہیومن ویسٹ، انڈسٹریل ویسٹ، ہیوی میٹلز، کیا نہیں آ رہا اس کے بیچ میں. کیا ہم نے اپنے اگلی آنے والی نسلوں کو بھی یہی کچھ کھلا کے بڑا کرنا ہے؟ ادھر سے تو جب کوئی ادھر جاتا بھی ہے، پہلی بات یہ کہ جاتا کوئی نہیں ہے، اور اگر کوئی جاتا ہے تو اس کو پتہ نہیں ہوتا کہ یہ جو گند آ رہا ہے یہ ہمارے ٹریٹی کا تحفہ ہے. اس کو یہ نہیں پتا ہوتا کہ یہ اپنے لیے تو وہ منرل واٹر کی بوتل لے کے جاتا ہے، اس کا ڈرائیور، اس کا نوکر جو بوتل ٹرے میں رکھ کے لاتا ہے، اس کو پکڑاتا ہے، وہ پانی پی کے واپس آ جاتا ہے. وہ پانی پیے جو ادھر کے بچے پی رہے ہیں. وہ جو سٹنٹ گروتھ ہو رہی ہے جن کی، جو 20 سال کی عمر میں گردے کی بیماری کا شکار ہیں، کوئی جگر ٹرانسپلانٹ مانگ رہا ہے، کوئی 40 سال کی عمر میں اندھا ہو گیا ہے. کیا ہم نے اپنے اگلے 60 سال بھی اسی طرح گزارنے ہیں؟ اگر ہمیں یہ موقع مل ہی گیا ہے کہ انڈس واٹر ٹریٹی کو مودی نے ہیلڈ ان ابینس کر دیا ہے، اس کی خلاف ورزی شروع کر دی ہے، تو اب ہم آل آؤٹ جائیں اور ان تمام چیزوں کا ازالہ کریں جو قباحتیں اس ٹریٹی نے دی ہیں. یہ وہ ٹریٹی ہے جس نے دنیا جہان کے انٹرنیشنل نارمز کو، ہر قسم کی چوری کو، ہر قسم کے کرائم کو، ہر قسم کی پولیوشن کو، وار کرائم کو اس نے لیگل کور دیا کہ جی بس ٹریٹی ہو گئی ہے تو اب سب کچھ جائز ہے. دنیا کی کوئی ٹریٹی ایسی نہیں ہے. اور مجھے نہیں سمجھ آتی کہ ہمارا ایک ارباب اختیار میں بندہ کھڑا ہو کے کیسے اسٹریٹ فیس کے ساتھ کہتا ہے کہ یہ بڑی زبردست اور بڑی جو ہے وہ ڈیوریبل ٹریٹی تھی. یہ ڈیوریبل صرف اور صرف اس لیے تھی کہ ایک طرف کریکٹر فیلئر تھا، ایٹ لیسٹ ایک طرف، اگر دوسری طرف نہیں بھی تھا تو ایک طرف بہت بڑا کریکٹر فیلئر ہوا ہے. اور چلیں اس وقت ہو گیا، وہ لوگ جو بھی تھے شاید مجبوری سے ہوا، کچھ بھی ہوا، لیکن اگر آج کوئی یہ بات نہیں کرتا تو ایسا نہیں ہے. اگر اس وقت انہوں نے وہ گندے نالے لیے تو شاید ان کو اندازہ نہیں تھا کہ یہ کتنا گند لے کے آئیں گے اور اس کے کیا امپیکٹ ہوں گے، لیکن آج تو وہ امپیکٹ ڈاکیومنٹڈ آن گراؤنڈ نظر آ رہے ہیں. تو اگر آج کا بھی ڈیسیژن میکر وہی ڈیسیژن کرتا ہے تو اس سے بڑا کریکٹر فیلئر والا کیس دنیا کی آپ کو تاریخ میں مشکل سے ملے گا.
اچھا سر، آخر میں مختصراً بتائیے گا کہ اس کے علاوہ اور کون سی اصلاحات ہیں یا پھر ایسا ہوم ورک جو پاکستانی سرکار کو کرنا چاہیے تاکہ مستقبل میں جب یہ معاملہ سارٹ آؤٹ ہونا ہو تو اس وقت پھر یہ ساری چیزیں ایڈریس بھی ہوں اس میں؟ دیکھیے پاکستان کا تو یہ اس وقت ہے کہ پاکستان آل آؤٹ ہر فرنٹ پہ جائے. اس وقت پاکستان کو ایکٹیو ہونا پڑے گا، ری ایکٹیو نہیں ہونا پڑے گا کہ جی انہوں نے بند کر دی ٹی ٹی تو ہم اب کیا کریں. نہیں، ٹھیک، پاکستان کو 2 سٹیپ آگے جانا چاہیے. پاکستان کو انٹرنیشنل کرمنل کورٹ میں مقدمہ کرنا چاہیے کہ جی یہ جو پانی بند کرنے کی اور ایک ایک بوند روکنے کی دھمکیاں دے رہے ہیں، دس اماؤنٹس دی انٹینشن آف کمیٹنگ وار کرائمز ونس اگین، تو ان کو کرمنل کورٹ میں لے جائیں، ٹھیک، مقدمے چلوائیں ان کے اوپر. دوسرا، پاکستان کو چاہیے کہ پاکستان آل آؤٹ اپنے وہ 3 دریا جو انڈس واٹر ٹریٹی میں ہم نے ان کے حوالے کر دیے تھے ان کا مقدمہ کریں انٹرنیشنل کورٹ میں جا کے کہ یہ دریا ہمارے تھے، ہمارے ہیں، ہمارا ان کے اوپر لیگل رائٹ تھا، ہمارا ان کے اوپر لیگل رائٹ ہے. اور انڈیا نے یہ دریا یہ کہہ کے لیے تھے کہ اس نے راجستھان کو گرین کرنا ہے. راجستھان تو گرین کوئی نہیں ہوا. جی، انہوں نے تقریباً 4 ملین ایکڑ کے ایریے کے بیچ میں تقریباً 10,000 کلومیٹر کی لائن کینالز بنائی ہیں جو سیٹلائٹ امیجز سے بھی نظر آتی ہیں اور گراؤنڈ پہ جا کے ان کی تصدیق بھی کی جا سکتی ہے. اس کے باوجود وہ 4 ملین ایکڑ کا ایریا 3.8 پریسائسلی وہ آج بھی 99% ڈیزرٹ ہے. بالکل. تو جو جس مقصد کے لیے انہوں نے دریا مانگے وہ مقصد تو 65 ایئرز میں وہ پورا نہیں کر سکے. تو کریں جا کے مقدمہ کہ جی یہ تو انہوں نے ہمارے دریا بھی لیے، ہمارا انوائرمنٹ بھی تباہ کیا، اب یہ دریا واپس کریں ہمیں. ٹھیک، کیونکہ ان سے تو وہ چیز نہیں ہوئی جس کے لیے انہوں نے لیے تھے. وہ بھی آپ کا کیس بنتا ہے اور وہ کیس بڑا زبردست کیس ہے کیونکہ ہر چیز آن گراؤنڈ ہے. پورا راجستھان پہ ان کا 10,000 کلومیٹر کا بنا ہوا کانکریٹ کا سٹرکچر جو ہیں وہ آن گراؤنڈ ہے. اور ادھر کی جو سیٹلائٹ امیجری ہے آج کی نہیں 1980s آنورڈ وہ بھی آن گراؤنڈ ہے. تو دیکھیں جا کے ہم تو بڑے زبردست ڈیٹا کے ساتھ بڑے اچھے مقدمے بنا کے تو بڑا ان کے ناک میں دم کر سکتے ہیں اور اپنے دریا واپس لے سکتے ہیں. آپ بجائے کہ کہو کہ ٹی کو بحال کرو، آپ کہو کہ اب وہ دریا واپس کرو، اب وہ پولیوشن بند کرو اور اس پولیوشن جو نقصان ہوا اس کا ازالہ دو. بالکل. ہمیں تو اتنا ایگریسو ہو کے جانا چاہیے. ہم کیوں ڈیفینسو ہو رہے ہیں جبکہ ہمارا بیسٹ آپشن جو ہے وہ اوفینسو ہے. جا کے دیکھیں تو صحیح نا، آپ کا کریکٹر آپ کا ساتھ دے گا، آپ کریکٹر کے ساتھ جائیں گے، آپ فورس کے ساتھ جائیں گے، آپ سائنٹیفک ڈیٹا کے ساتھ جائیں گے، آپ فیکٹس اینڈ فگرز کے ساتھ جائیں گے، ہسٹوریکل ریکارڈ کے ساتھ جائیں گے، تو کوئی آپ کو جو ہے وہ نیچا نہیں دکھا سکتا. ٹھیک ہے حسن عباس صاحب، بہت شکریہ، آپ نے ہمیں وقت دیا اور پروگرام کا آپ حصہ رہے. ناظرین، حسن عباس صاحب پانی معاملن جا ماہر ہیں. उन्हनि ओवरऑल जेको सिंतास मुआहिदो आहे उहो कीअं कमु करे थो ऐं हिन वक़्त ताईं उन मुआहिदे जा केतिरा नुक़सान पाकिस्तान भोॻिया आहिनि, उन्हनि जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी. फारूक साहब, हिन वक़्त जेके सूरतहाल आहे पाकिस्तान जीअं सर ॻाल्हि कई हसन साहब त पाकिस्तान जेको आहे उहो डिफेंसिव छो थी रहियो आहे, उहो आलमी अदालत में वञी करे हिन मुआहिदे जे हवाले सां पंहिंजा तहफ़ुज़ाती ख़दशा रखे ऐं यकीनी तौर ते उन जे मसइलनि खे एड्रेस बि कंदी दुनिया. त तव्हांखे कीअं थी लॻे डॉक्टर हसन अब्बास साहब जेका गुफ़्तगू कई? असल में ॻाल्हि इहा आहे त भई जेको आहे इहा का नई ॻाल्हि कान्हे का. 2023 में त भारत जेको आहे सिंतास मुआहिदे खे जेको आहे सो ख़तमु करण जो ऐलान कयो, लेकिन इहा शरारत जेका आहे सालनि खां जारी आहे. जॾहिं भारत जो इहो तरीक़ेकार हूंदो हो त जॾहिं पाणी घणो ईंदो हो त उन में इहो जेको मुआहिदे में इहा शइ शामिलु आहे त भई जेकॾहिं पाणी घणो अचे थो या को सेल मतिलबु जीअं थींदो आहे ॿोॾ अचे थी त उन या पाणी घणी तादाद में अचे थो उहो हुननि खे ॿुधाइणो हूंदो आहे त भई जेको आहे सो पाकिस्तान खे ॿुधाइणो हूंदो आहे त भई जेको आहे हेतिरो पाणी अचे थो या पाणी घटि हूंदो आहे. जेको पाण में जेको आहे हिननि जा जेके इंडस कमिश्नर आहिनि जेके हिननि जा पाण पाणी जा उन्हनि जा पाण में राब्ता हूंदा आहिनि, लेकिन हुन जेको आहे भारत जेको आहे उहो कोन ॿुधाईंदो, यानी शरारत हूंदी या त पाणी रोकींदा या वरी जेकॾहिं पाणी घणो ईंदो त बग़ैर इतलाह जे पाणी जेको ईंदो जंहिंजे करे पाकिस्तान में जेको आहे ॿोॾ जी सूरत हाल थींदी. त उन में जेको इहा शरारत जेको आहे सालनि खां जेको आहे इंडिया जी जारी हुई. 2023 में जॾहिं कश्मीर जो वाक़ियो थियो उन खां पोइ हुननि जेको आहे कावड़ में अची जेको आहे हुननि जेको आहे यकतरफ़ा जेको ऐलान कयो त भई असां जेको आहे सो इहो मुआहिदो ख़तमु था कयूं, जेको मुमकिन न आहे. ऐं इन में जेको आहे सो मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त भई जेको आहे सो इहो बैन अल-अक़वामी जेको आहे जेके कानून आहिनि या इन जॾहिं इहो मुआहिदो थियो पिए त इहो घटि में घटि जेको आहे 7-8 महीना ॻाल्हियूं हलियूं आहिनि. उन खां पोइ जेको आहे
इहो मुआइदो थियो ऐं उन में जेको आहे ॿिन्ही मुल्कनि जा जेको आहे त उन्हनि जो इहो त भई कहिड़ा बि जेको आहे हालांकि हिन खां पहिरीं बि जेको आहे जंगियूं थियूं सभु कुझु थिया लेकिन इन ते को अहिड़ो जेको दरियाहनि जो मसइलो हो या पाणी जो मसइलो हो इन ते कॾहिं ईअं कोन थियो लेकिन मोदीअ जेको आहे पंहिंजो भारतीय सदर जेको आहे सो इहो जेको आहे ज़ाहिर हुननि वटि ॿियो कुझु रहियो कोन हो त हुननि जेको आहे पाणी खे जेको आहे सो बंदि करण जो हिकु तरफ़ा ऐलान कयो ऐं उन ते बंदि ॿधी हुननि जेको आहे उते पंहिंजे डैम वग़ैरह में पाणी जी शुरूआति कई ऐं कॾहिं जॾहिं पाणी वरी तादाद में अचे थो त पोइ अचानक हू पाणी छॾे था ॾियनि जंहिंजे करे जेको आहे ॿोॾि जी सूरत हाल आहे ऐं जेको सिंध तास जेको हींअर जेका बैन अक़वामी जेका कॉन्फ्रेंस आहे जेका थी आहे इन में जेको आहे सो जेको आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ीरनि शिरकत कई आहे आबी माहिर आहे रशिया जा चीन जा उहे बि जेको आहे उन में शामिलु हुआ उन में चीन जी जेको आहे जेको माहिर आहे उन गाओ विक्टर उन जेको आहे क्लियर अल्फाज़ में इहो चयो त भई जेको आहे सो पाकिस्तान चीन सां मिली करे जेको आहे सो सिंतास मुआइदे ते भारत खे मजबूर करे अमल दरामद कराइण जे लाइ ऐं चीन खे बि हिन में शामिलु कयो ऐं हुन इहो जेको आहे सो इहो बि चयो त भई जेको आहे सो जेकॾहिं भारत खे सोचणु खपे त उहो कुझु कंहिं सां न करे जेको हू नथो चाहे त हुनजे ख़िलाफ़ु थिए मतिलबु हुननि जेको आहे सो अणसिधी तरह जेको आहे सो भारत खे वार्निंग ॾिनी त पंहिंजो जेको आहे मुआइदे ते अमल दरामद कर न त जेको आहे उन जा जेका नतीजा जेको आहे उहे ख़तरनाक निकिरी सघनि था ऐं उन खां अलावा रशिया जो जेको माहिर हो आबी माहिर उन बि जेको आहे चयो आहे त ॾखिण एशिया में जेको आहे अमन जे लाइ जेको आहे सिंध तास मुआइदो तमामु जेको आहे ज़रूरी आहे ऐं इन सां जेको आहे सो ॿ एटमी ताक़तूं जेका आहिनि उहे पुरअमन तौर ते जेको आहे रही सघनि थियूं ठीकु आहे सदाम तव्हां हाल अहवाल ॾिजो हिन वक़्तु इस्लामाबाद में अॼु जॾहिं कॉन्फ्रेंस थी आलमी कॉन्फ्रेंस पाणी जे हवाले सां उते वफ़ाक़ी वज़ीरनि पंहिंजा जेके ख़दशा आहिनि हिन मुआइदे जे हवाले सां उहे बि ॾिना आलमी माहिरनि बि कुझु तजवीज़ूं ॾिनियूं ऐं हिन मुआइदे जे हवाले सां उन्हनि बि गुफ़्तगू कई त अॼोकी कॉन्फ्रेंस जो तव्हां कहिड़ो अहवालु ॾींदा तव्हां वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल कयो इस्लामाबाद में जेका अॼु जेका इहा आलमी सेमिनार जेको मुनक़िद कयो वियो हिन में सिंतास मुआइदे बाबति जेको आहे सो अहम जेके पॉइंट्स आहिनि उहे उथारिया विया हुआ इन में वफ़ाक़ी वज़रान ऐं पाणी जे माहिरनि मुबसरीन हिननि जेका शिरकत कई ऐं हिन मौक़े ते जेको चेयरमैन पीपुल्स पार्टी आहे बिलावल भुट्टो ज़रदारी उन पंहिंजो मौक़ुफ़ अख़्तियार कंदे इहो चयो त पाणी रुगो जेको कुदरती वसीलो न पर इंसानी बका खुराक जे तहफ़ुज़ ऐं मुस्तक़बिल जो बुनियादी सवाल करार ॾिनो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारीअ इहो पंहिंजे किताब ज़रिए जेको आहे सो पैगाम बि ॾिनो त पाणी जे मसइले खे सिर्फ़ु पाकिस्तान ऐं भारत जे तकरार ताईं महदूद न रखियो वञे पर इनखे आलमी सतह जो इंसानी मसइलो बणाए जेको आहे सो इहो पेश कयो वियो छो त ॿिनि मुल्कनि जे विच में जेको पाणी जो ही मुआहिदो थियल आहे इन जो जेको असरु आहे अगरि इहो मुआहिदो भारत कंहिं तरीक़े सां मुआहिदे जी भञकिड़ी करे रहियो आहे इन जो असरु सिर्फ़ु भारत ऐं पाकिस्तान ते न पवंदो पूरी दुनिया ते इन जो असरु पवंदो ईरान ऐं अमरीका जो मिसाल साम्हूं आहे आबना हरमज़ जंहिं तरीक़े सां बंदि थियो ऐं उन जा असर पूरी मुल्क दुनिया में जेके ॾिठा विया ही पाणीअ जो मसइलो बि इन ई नोयत जो मसइलो आहे इन मौक़े ते इसाक डाक तरफ़ां जेको आहे सो मौक़ुफ़ अख़्तियार कयो वियो त सिंध तास मुआहिदो आलमी सतह ते तस्लीम थियल ऐं क़ानूनी मुआहिदो आहे जंहिंखे भारत तरफ़ां जेको आहे सो नज़रअंदाज़ कयो वियो आहे हर दफ़े भारत पाणी बंदि करण जी धमकी ॾींदो रहियो आहे ऐं पाकिस्तान हमेशह आलमी फोरमनि ते हिकु मुस्बत अंदाज़ में पंहिंजो मौक़ुफ़ हमेशह उजागर कयो आहे त जेको भारत जंहिंजो नज़रियो आहे हिंदुत्व जो जेको नज़रियो आहे RSS जो जेको हुन जो नज़रियो आहे उन नज़रिए ते हू हली रहिया आहिनि नरेंद्र मोदी जी हुकूमत इन नज़रिए ते बीठल आहे ऐं हमेशह नरेंद्र मोदी अहिड़े क़िस्म जूं हरकतूं करे उतां जा जेके RSS जा जेके गुंडा आहिनि उन्हनि जो जेको वोट बैंक आहे उहो नरेंद्र मोदी खे मिलंदो आहे ऐं नरेंद्र मोदी अहिड़े टाइप जूं हरकतूं करे पूरी दुनिया खे जेको आहे सो न हिकिड़ो परेशानी जे माहौल में विझी रहियो आहे पाकिस्तान में जंहिं तरीक़े सां भारत हमेशह पाणी छोड़ करे ॾींदो आहे बिना ॿुधाए बिना इतला ॾिए छो त इहो मुआहिदे में शयूं शामिल आहिनि त भारत जॾहिं पाणी छॾींदो त उहो पाकिस्तान खे आगाह कंदो त पाणी हेतिरो छॾियूं था पिया पर भारत हमेशह जेको पाणी छोड़ कयो पाकिस्तान उहो बिना ॿुधाए बिना इतला जे छोड़ कयो जंहिंजो नुक़सानु हमेशह पाकिस्तान अदा कयो आहे ऐं पाकिस्तान इन शइ खे आलमी फोरमनि ताईं बि पहुचायो आहे अॼु जेको ही सेमिनार इस्लामाबाद में थियो इन में जेको आलमी माहिरीन जेके हिन में शरीक थिया उन्हनि तरफ़ां जेको आहे सो सख़्तु जेको आहे सो मौक़ुफ़ अख़्तियार कयो वियो ऐं भारत खे
तंबीह कई वई आहे त जेको ही मुआहिदो थियल आहे इहो मुआहिदो का बि हिकु पार्टी तोड़े नथी सघे, छो त आलमी बैंक जेका आहे सा इन में सालिस जे तौर ते इन मुआहिदे में शरीक आहे ऐं जेको ही मुआहिदो थियो आहे को बि पार्टी इन मुआहिदे खे ख़तमु नथी करे सघे। परॾेही महिमाननि इन शइ ते ज़ोर ॾिनो त आलमी दरियाहनि बाबति थियल मुआहिदनि जो एतिराम इलाक़ाई अमन इस्तेकाम ऐं गॾियल सहकार लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं इन जेको सेमिनार में जेके शिरकत कंदड़ हुआ उन्हनि सरहदी दरियाहनि सां लाॻापियल मामलनि खे ॻाल्हियुनि बाहिमी सहकार ऐं बिन अक़वामी कानून मूजिबि हल करण जी ज़रूरत ते बि ज़ोर ॾिनो आहे। ॿिए तरफ़ इहो बि ॿुधायां त इन मौक़े ते जेको वफ़ाक़ी वज़ीर मौसमियात तब्दीली डॉक्टर मुसद्दिक़ मलिक हो उन तरफ़ां बि इहो अॼु जे प्रोग्राम में इहो चयो वियो त पाणीअ जी खोट सबबि ज़राअत मईशत ऐं हारियुनि खे सख़्तु नुक़सानु पहुची रहियो आहे ऐं जॾहिं त मौसमियाती तब्दीलियूं इन बहरान खे वधीक संगीन बि बणाए रहियूं आहिनि ऐं हिन आलमी सतह ते गॾियल कोशिशुनि जी ज़रूरत ते बि ज़ोर ॾिनो आहे। ऐं जेको भारत तरफ़ां जेको ही सिंतास मुआहिदे जी भञकड़ी कई वई आहे, छो त ही मुआहिदो जेको आहे सो 19 अक्टूबर 1960 में पाकिस्तान ऐं भारत जे विच में थियो हो ऐं इन सां गॾु इहो ॿुधाईंदा आहियूं त जेको ही पाकिस्तान ऐं भारत जे विच में 2005 वारे ऐलान खे मुकमल तौर पाकिस्तान तरफ़ां रद्द कयो वियो ऐं उनखे बिन अक़वामी कानून ऐं सिंतास मुआहिदे जी भञकड़ी करार ॾिनो वियो। ऐं ॿिए तरफ़ हुकूमत इहो बि चवणु आहे हुकूमत जो त पाणी पाकिस्तान लाइ क़ौमी सलामती ठीक है सदम, वरी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो। प्रोग्राम जो वक़्तु मुख़्तसिर हो ऐं उन में जेतिरो कोशिशि कईसीं त हिन मामले ते तफ़सीली गुफ़्तगू कजे। हसन अब्बास साहब असां सां गॾु हुआ, इन सॼनि मामलनि ते उन्हनि गुफ़्तगू बि कई। फारूक साहब तव्हांजी वरी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम में महिमाननि जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी। डिबेट में अॼु फ़िलहालु एतिरो ई, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।